नज़म वाही पांधीअ में बुनियादी सेहत मर्कज़ डॉक्टर समेत सहूलियतुनि खां वांझियल आहे। उन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे आसिफ जमाली। अदान इस्पताल 1996 खां वठी रनिंग ते आहे, चाहे त हींअर आहे BHU। हिन असांजे पसगिरदाई जी जेका आदमशुमारी 20,000 खां मथे आहे, पर डॉक्टर जी अस्पताल खुली हुई उनखां वठी हिकिड़ो डॉक्टर रखियल आहे ऐं हिते ॿिनि टिनि डॉक्टरनि जी ज़रूरत आहे। OPD तक़रीबन डेली जेको आहे सो आहे 500-400 डेली आहे। हिकिड़ो डॉक्टर जेको सो OPD करे या कॾहिं पोलियो जी ड्यूटी आहे जे उहो वञे थो त अस्पताल ख़ाली आहे। ॿियो वरी इमरजेंसी जे हवाले सां त हिते लेडीज़ डॉक्टराणी जी अशद ज़रूरत आहे, छो जो प्रेगनेंसी या ॿी का शइ ॾिए त हिते माण्हू जेको सो पंहिंजो परेशान थी थो वञे, जो ही हितां खां 28 किलोमीटर परे आहे। असां इहो था घुर कयूं त हिते असांखे हिकु ॿ लेडी डॉक्टर ऐं ॿियो डॉक्टर जेके आहिनि उनजो तादादु वधाए ॾिनो वञे जीअं माण्हुनि खे सहूलियत मिले। असांखे अस्पताल में हिते सहूलियत तमामु घटि आहे। हिते ब्लड चेक करण जे लाइ या दादू वञिणो थो पए। मुंहिंजी अमड़ आहे उते हैदराबाद में दाख़िल आहे। जेकॾहिं हिते सहूलियत हुजे हा त होॾे वञिणो न पए या लखे में ख़र्च था अचनि। हिते असांजा ग़रीब माण्हू आवाम जेकी आहे वाही पांधी जी तमामु घणी आहे। डॉक्टर हिकिड़ो आहे ऐं हिते थधो पाणी बि कोन्हे, बिजली कान्हे ऐं वेहण जे लाइ का कुर्सी बि कान्हे जेकॾहिं माण्हू वेहे मरीज़ हथनि में असां विहारे वेठा आहियूं। का बि हिते असांखे सहूलियत कान्हे। असांखे हुकूमत खे इहो अर्ज़ु था कयूं त असांखे हिते वाही पांधी अस्पताल में असांखे सहूलियत घणी में घणी खपे। 2 बजे खां पोइ अस्पताल बंदि आहे। असां सिंध गवर्नमेंट खे हुकूमत कयूं त अस्पताल में माण्हू डॉक्टर मौजूदु रहे। वाही पांधी जी अस्पताल आहे, हिन में ॾाढा मसइला आहिनि। असांजे हिन अस्पताल में सभ खां पहिरीं जेको वॾे में वॾो इशू आहे त जेको नंढनि ॿारनि खे टुका हयां था वञनि, उहे गुज़िरियल 3 महीननि खां वठी हिते को वैक्सीनेटर न आहे। त असांजे ॿारनि खे जेके ख़तरनाक बीमारियूं आहिनि, जेके मौतमार बीमारियूं आहिनि, उनजो को बि टुका नथा लॻनि। असां वस वारनि खे इलाही सारी अपील कई आहे, DHO खे बि चयो आहे ऐं जेको हिते संट PPH वारा हलाइनि पिया उन्हनि खे चया आहिनि, पर अञा ताईं को वैक्सीनेटर मुक़ररु कोन थो कयो वञे। त असांखे टुका लॻाइण लाइ जोही या दादू पंधु थो करणो वञे। सिहत खाते खे पुरज़ोर अपील कयूं था त बराए महिरबानी करे वाही पांधी जी हिकिड़ी अहम अस्पताल आहे, हिकिड़े गोरखपुर स्टेशन जी हिकिड़ी वॾी में वॾी अस्पताल आहे, तंहिंमें एमरजेंसी में को डॉक्टर हुजे, शाम जे टाइम ते को डॉक्टर हुजे। हिते हादसा थियनि था, हिते ॿिया मसइला थियनि था त हुते को डॉक्टर बि न हूंदो आहे जो उन्हनि ते शाम जो इलाजु करे सघे। वाही पांधी जी हिते आबादी 3 खां 20 खां 30,000 आबादी आहे, जेका हिकिड़ी अस्पताल आहे। हिते का बि सहूलियत न आहे, एम्बुलेंस बि हिते न आहे। असां वटि का बि सहूलियत न आहे, न एम्बुलेंस जी आहे। ऐं गोरख जे लाइ बि इहा ई अस्पताल आहे जेका वाही पांधी जी मेन अस्पताल आहे, ऐं अहिड़ी का बि सहूलियत न आहे, न ई का वैक्सीन हिते मौजूदु आहे। असांखे रत जी तकलीफ़ आहे। रत जे लाइ असां डोनर बर्थ कयो आहे, ग्रुप मैच हिते नथो थिए, क्रॉस मैच हिते नथो थिए। इहा तकलीफ़ आहे असांखे वॾी। हाणे हितां खां असांखे रोज़े सां वरी वञिणो पए जोई या दादू, उते क्रास मैच कराईंदासीं। हिते का बि सहूलियत अहिड़े क़िस्म जी नथा ॾियनि, में क्रास मैच रत जी सहूलियत मुयसरु न आहे। उहा सहूलियत ॾिनी वञे त बहितरु थींदो। असांजी आला इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे महिरबानी करे असांजो इहो मसइलो हिते ई हल कनि त। साईं असांखे का सहूलियत अस्पताल में नथी मिले। अचूं था माना रत ब्लड माना चेक कराइण जे लाइ चवनि था त हिते न आहे, असांखे को सहूलियत नथी मिले। असां वञूं था जोई में, ग़रीब माण्हू असां पंहिंजे पेट पारियूं या असां माना पंहिंजे बचड़नि खे ॾेखारे सघूं। का सहूलियत हिन अस्पताल में असांखे नथी मिले। असांखे वॾी तकलीफ़ आहे। महिरबानी खुदारा असांखे को डॉक्टर सुठो खपे ऐं हे डॉक्टर वीचारो हिकिड़ो आहे, नथो पूरो पई सघे। बराए महिरबानी असां वस वारनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे ऐं जेको वैक्सीनेटर आहे उहो बि कोन्हे। हितां असांजो लोकल वैक्सीनेटर खणनि ऐं छितो कुतो कंहिंखे बि खाए थो वञे त 1 ॾींहुं हिननि जो मुक़ररु आहे ऐं छिते कुते सुई पई आहे पर हणंदा न आहिनि। चवंदा आहिनि 1 ॾींहुं हाणे खाए अरबा ते ऐं हिननि जो ॾींहुं आहे सूमर वारो, हाणे उहो माण्हू काॾे वञे। बराए महिरबानी करे हिते 24 कलाक अस्पताल खोलियो वञे। ऐं 2007 में हिकिड़ा असांखे एम्बुलेंस जेका आहे असां ॾिनी वई, उहा बि जेका आहे असांखे हुई, पर उन खां पोइ उहा वापसि जेका असां वरिती हुई, हेल्थ डिपार्टमेंट वारनि असांखे वापसि वरिती। पर उन सां गॾोगॾु असां वटि स्टाफ जी जेका असां खोट आहे, गॾोगॾु डॉक्टर जेके आहिनि से असांखे घटि में घटि 3 डॉक्टर जेके आहिनि से हिते अस्पताल में हुअणु घुरिजनि, जेके इवनिंग नाइट ऐं जेको आहे मॉर्निंग में कमु कनि। छो त असांजी अटेंडेंस जेका आहे 200 खां 250 ताईं जेको आहे सो रोज़ानी OPD जेका हलंदड़ आहे। एम्बुलेंस इहा गुज़िरियल 20 सालनि खां वठी हिते इहा ख़राबु रही आहे। असां वटि हिकु एम्बुलेंस जेका आहे उहा पैमान प्रोजेक्ट तहत 2007 में असांखे ॾिनी वई हिन BHU खे, ख़ासि तौर ते MCS सेंटर करे हुनखे ॾिनी वई, पर उहा कुझु टाइम 2 सालनि खां पोइ जेका आहे उहा जॾहिं प्रोजेक्ट ख़तमु थियो त उहा जेका आहे एम्बुलेंस जेका आहे पैमान प्रोजेक्ट वारनि वापसि वठी उहो सिविल हॉस्पिटल खे जेका असां ॾेई छॾी हुई।
उन खां पोइ असांखे अॼु ताईं का बि जेका आहे एम्बुलेंस वग़ैरह जी का बि सहूलियत मौजूदु न आहे ऐं असांखे इन शइ जी तमामु घणी सख़्तु ज़रूरत आहे छो त ऐं असां सम्झूं था त हिन इलाइक़े में RSC लेवल जेका आहे त ज़रूरी आहे तमामु घणी BHU लेवल खां हिन इलाइक़े में जेका घणी ज़रूरत आहे उन करे जेकॾहिं गवर्नमेंट हिन खे अपग्रेड करे RSC लेवल ते जेको आहे सो आणींदी त हीअ हितां जे माण्हुनि जे लाइ तमामु वॾो भलाई जो जेको आहे कमु थींदो